हेलो दोस्तों, मां आहियां मिस्टर बल्ब। मां हिकु सर्किट ठाहिण वारो आहियां त जीअं ॿरी सघां। ख़बर अथव सर्किट कीअं ठहंदो आहे? इन लाइ असांखे घर जी हिकु वायर खपे। त सभ खां पहिरियां असां हिकु वायर कढंदासीं। Then we will cut both ends of this wire to expose the metal inside. यानी हिन वायर जे किनारनि खे असां हिन तरह कटंदासीं त हिन में मौजूद मेटल कंडक्टर ॿाहिरि निकिरी अचे। पोइ असां कढंदासीं हिकु बैटरी होल्डर ऐं इन में बैटरी विझंदासीं। We will take a battery holder and put batteries in it. हिन वायर खे बैटरी होल्डर सां कनेक्ट करण जे लाइ असां स्क्रू ड्राइवर जी मदद सां बैटरी होल्डर जे स्क्रू खे लूज़ कंदासीं। वायर जी एक्सपोज मेटल कंडक्टर खे हिन स्क्रू सां गॾु फिक्स करे स्क्रू खे वरी टाइट कंदासीं। In this way, we will connect the wire with the battery holder. Now take another wire and connect it with the other end of the same battery holder. हाणे हिकु ॿी वायर वठो ऐं बिल्कुलु अहिड़ी बैटरी होल्डर जे ॿिए किनारे सां कनेक्ट कयो। हाणे मूंखे सर्किट खे कंप्लीट करण जे लाइ छा करणु घुर्जे? छा तव्हां ॿुधाए सघो था त मूंखे ॿारनि जे लाइ छा करणु घुर्जे? What should Mr. Bulb do further in order to glow? जी हाँ, बिल्कुलु सही। मूंखे हिननि वायर सां पंहिंजी पाण खे कनेक्ट करणो पवंदो त जीअं सर्किट क्लोज़ यानी कंप्लीट थी वञे ऐं मां ॿरी सघां। Now we will connect both wires with the bulb to close the circuit. Hooray! I am glowing! मां बि मिस्टर बल्ब वांगुरु ॿरण चाहियां थी। छा तव्हां सर्किट ठाहिण में मुंहिंजी मदद कंदव? Remember, to make a circuit, take a wire, cut both ends of this wire to expose the metal inside. Take a battery holder and put batteries in it. Connect the wire with the battery holder. Take another wire and connect it with the other end of the same battery holder. Connect both wires with the bulb to close the circuit. Your circuit is ready. Find out how you can make an advanced circuit by adding a switch in it.